नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। इन वक्त भिरयास्टी में खबर ॾींदा हलूं त भिरयास्टी हाँइर सैकेंडरी स्कूल भिरसान 4 ॾींहं अॻु रोड हादसे में ज़ख़्मी थियल ستين ڪلاس जो शागिर्द शकील कलोड़ो हैदराबाद जे अस्पताल में इलाज दौरान ज़ख़्मनि जा सूरनि सां फोत थी वियो। फोती शागिर्द खे हादसे दौरान दिमाग़ में धक लॻण करे हैदराबाद जे अस्पताल में ICU में रखियो वियो हो, जिते हिन दमदाणी हवाले कयो। फोती शागिर्द जो मड़ एम्बुलेंस ज़रिए भिरयास्टी भिरसान ॻोठ उमर कलोड़ो आंदो वियो, जॾहिं त शागिर्द जे फोत थियण जी ख़बर पवण ते संदसि घर में कोराम मची वियो। याद रहे त 4 ॾींहं अॻु स्कूल जे मोकल बाद ॿिनि मोटरसाइकिल विच में आम्हूं साम्हूं ज़ोरदार टक्कर लॻण सबबि हादसो थी पियो हो ऐं हादसे में 3 शागिर्दनि समेत 5 ॼणा ज़ख़्मी थी पिया हुआ। ज़ख़्मियुनि में हिकु ज़ख़्मी 7 क्लास जो शागिर्द शकील कलोड़ो हैदराबाद जे अस्पताल में ज़ख़्मनि जा सूरनि सां फोत थी वियो, जॾहिं त हादसे जी बाक़ी 4 ज़ख़्मियुनि मां 2 ज़ख़्मी शागिर्द सुधीर आराई नाज़ुक हालत में हैदराबाद ऐं ज़ख़्मी आबिद मंगी नाज़ुक हालत में नवाबशाह जे अस्पताल में इलाज हेठि आहिनि, जॾहिं त 2 ज़ख़्मियुनि जमील कलोड़ो ऐं किराड़ो किताबी इमदाद ॾेई फारिग कयो वियो हो। इन सिलसिले में फोती जे जाचे शमन कलोड़ो ॿुधायो त 3 ॾींहं अॻु स्कूल जी मोकल थियण बाद भाइटियो शकील कलोड़ो संदसि सोट जमील कलोड़ो ऐं सुधीर आराई मोटरसाइकिल ते सवार थी पंहिंजे ॻोठ उमर कलोड़ो तरफ़ अची रहिया हुआ त साम्हूं ईंदड़ हिक ॿिए मोटरसाइकिल सां टकराइजी विया हुआ, जॾहिं त वधीक 2 ज़ख़्मियुनि जी हालत पिण नाज़ुक ॿुधाई पई वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।